पाकिस्तान जे मशहूर मज़हबी स्कॉलर मौलाना तारिक जमील जे पुट जे पुरसरार नमूने मारजण वारी ख़बर बाहिजियां पखिड़िजी वई हुई, जंहिं बाद इहे ॻाल्हियूं बि कई वियूं त हुन आपघात करे छॾियो आहे। ॿिए पासे मौलाना तारिक जमील पाण बि इन ॻाल्हि जी तस्दीक कई त संदसि पुट लाॾाणो करे वियो आहे, पर हुन इहो न ॿुधायो त संदसि मौत कीअं थियो आहे। मौलाना तारिक जमील जे पुट जे आपघात वारी ख़बर साम्हूं अचण बाद सोशल मीडिया ऐं टीवी चैनल्स ते हिक तस्वीर नशिर कई वई हुई, जेका लाहौर जे रहवासी आसिम जमील नाले शहरीअ जी हुई। इहा तस्वीर मुख़्तलिफ़ वेबसाइट, सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ऐं अख़बारुनि में बि आई। आचर ते संदसि इहा तस्वीर पाकिस्तान जे वॾनि मीडिया प्लेटफॉर्म्स ते ख़बर सां शाया थी। तंहिं बाद आसिम जमील पंहिंजे हिक बयान में ॿुधायो त मौलाना तारिक जमील सां संदसि तस्वीर में मूंखे संदसि पुट तौरु ज़ाहिर कयो वियो आहे। हुन चयो त मां गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान पहुतुसि ऐं जीअं ई पहुतुसि त मौलाना तारिक जमील जे पुट जे आपघात जी ख़बर सां गॾु मुंहिंजी तस्वीर लॻल हुई ऐं मूंखे घर वारनि जूं फ़ोनूं अची रहियूं हुयूं। हुन चयो त माण्हू मूंखे पैगाम मोकिले रहिया हुआ ऐं कॉल्स करे रहिया हुआ, छो त मुंहिंजी तस्वीर ॾिसी सभु परेशान थी विया हुआ। संदसि चवणु हो त मां पाण हैरान थी वियुसि, छो त मां त जेरो आहियां ऐं मीडिया मुंहिंजे मौत जी ख़बर हलाए छॾी हुई। यादि रहे त आसिम जमील सऊदी अरब में रहंदो आहे ऐं हिक निजी कंपनी में CEO तौरु कमु करे रहियो आहे। लाहौर वासी आसिम जमील इंजीनियर आहे ऐं सोशल मीडिया ते सरगर्म रहंदो आहे। मीडिया में शहरी आसिम जमील सां मौलाना तारिक जमील जी जेका तस्वीर हली रही आहे, उन बाबति संदसि चवणु हो त ख़बर न आहे त कंहिं मुंहिंजी इहा तस्वीर गूगल तां खणी ख़बरुनि में ॾेई छॾी। इम्कान आहे त माण्हुनि पंहिंजे लेखे मूंखे तारिक जमील जो पुटु सम्झी वरितो हूंदो। हुन चयो त जॾहिं मां घर पहुतुसि त पोइ मुंहिंजे घर वारनि सुख जो साह खयो ऐं बाद में सोशल मीडिया ते वज़ाहत बि ॾिनी ऐं मिटनि माइटनि खे बि ॿुधायो त मां जेरो आहियां। हुन अपील कई त मीडिया प्लेटफॉर्म्स खे ज़िम्मेवारीअ जो मुज़ाहिरो करणु घुर्जे, मुकमल तस्दीक बाद अहिड़ियुनि ख़बरुनि या तस्वीर शाया करणु घुर्जे जीअं कंहिंखे बि अहिड़ी परेशानी खे मुंहुं न ॾियणो पवे। ख़्याल रहे त जेतोणीकि अक्सर मीडिया जे इदारनि पारां मौलाना तारिक जमील जे पुट जी ग़लति तस्वीर ॾेखारी वई, पर अवामी आवाज़ पारां ख़बर फौरी ब्रेक कई वई हुई ऐं जेका तस्वीर अवामी आवाज़ ॾिनी हुई, उहा ई तारिक जमील जे पुट आसिम जमील जी हयाती जी तस्वीर आहे। यादि रहे त तारिक जमील जो पुटु नंढपण खां ई ज़हनी मसइलनि जो शिकार हो ऐं इन ॻाल्हि जी तस्दीक थी चुकी आहे त हुन आपघात कयो आहे।